नाज़रीन वाक़े ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं त हैदराबाद में ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल जे टक्कर में ॿ नौजवान फौत थी विया आहिनि, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। बल्दिया थाणे जी हद में पेश आयल अफ़सोसनाक वाक़े बाद पुलिस ट्रैक्टर ट्राली खे तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे हैदराबाद मां SS न्यूज़ जो रिपोर्टर GM चांडियो। जी GM चांडियो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद सेंट्रल जेल वेझो ट्रैक्टर ट्राली मोटरसाइकिल सवार मथा चढ़ी वही है, जैं सबब ॿ नौजवान मौके ते ही फौत थी विया आहिनि, हिकु सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। सेंट्रल जेल वेझो अब्दुल सत्तार एदी रोड हेस्कोल पेट्रोल पंप साम्हूं मोटरसाइकिल ते सवार टे नौजवान तेज़ रफ़्तारी सबब सिरुनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली सां टकराइजी विया। हादसे सबब ॿ नौजवान मौके ते ही फौत थी विया, जॾहिं त हिकु सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। फौतियुनि जा लाश ज़ख़्मी खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो आहे। फौतियुनि में 30 वरहनि जो अजय पुट वालजी कुली ऐं 20 वरहनि जो किरन पुट दारशी शामिल आहिनि। इन्हनि सां गॾु जेको टियों नौजवान उहो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंजी उमिरि 16 साल ॿुधाई पई वञे। उनजो नालो संजय पुट कृष्ण ॿुधायो पियो वञे। ज़रियनि मूजिबि बल्दिया पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ट्रैक्टर ट्राली खे पंहिंजी तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। हादसे मुतासिर अलीआबाद हटरी थाणे जी हद जा रहवासी ॿुधाया पिया आहिनि। बल्दिया पुलिस ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले करे छॾिया आहिनि। ज़ख़्मी जो जेको इलाजु आहे उहो सिविल अस्पताल हैदराबाद में हलंदड़ आहे। आख़िरी इतलाउनि ताईं जेको वाक़े जो केस आहे उहो दाख़िल नाहे थी सघियो। जी।